नाज़रीन वाक़िया कंदासीं ख़ैरपुर में छापो हणी सिहत लाइ हानिकार घी हथ करे ॿिनि ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ख़ैरपुर में छापो हणी सिहत लाइ हानिकार घी जेको आहे उन ते छापो हणियो वियो ऐं ॿिनि ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। तफ़सील मालूम कयूं था सैफ फलपुर टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। सैफ, कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी खैरपुर में असिस्टेंट कमिश्नर पारां ॻुझो इतला मिलण ते शाह हुसैन क़ौमी शहरा भरिसां कार्रवाई करे हिकु गोदाम ते छापो हणी गैर कानूनी तरीक़े सां जानवरनि जी चर्बीअ मां ठहंदड़ गैर मयारी सिहत लाइ हानिकार घी ऐं खाइण वारो तेल वॾे मिक़दार में हथु करे वरितो आहे ऐं ॿिनि ॼणनि खे गिरफ़्तार पियो करे गोदाम सील करे छॾियो आहे। असिस्टेंट कमिश्नर खैरपुर अरसलान नज़र फुलपोटो ऐं असिस्टेंट मुख़्तियार कार शिराज फुलपोटो पुलिस नफ़री साण करे शाह हुसैन भरिसां क़ौमी शहरा जे भरिसां हिकु गोदाम ते छापो हणी जानवरनि जी चर्बीअ मां ठहंदड़ गैर मयारी ऐं सिहत लाइ हानिकार घी ऐं खाइण वारो तेल वॾे मिक़दार में हथु करे वरितो आहे। कार्रवाई दौरान इंसानिया ॿिनि ॼणनि खे पिणु गिरफ़्तार करे गोदाम खे सील करे छॾियो आहे। इन सिलसिले में असिस्टेंट कमिश्नर शिराज असिस्टेंट कमिश्नर अरसलान नज़र फुलपोटो जो चवणु आहे त ॿिजी इतला मिलण ते गोदाम ते छापो हणी जानवरनि जी चर्बीअ मां ठहंदड़ गैर मयारी ऐं सिहत लाइ हानिकार घी वॾे मिक़दार में हथु कयो आहे। गोदाम ते ठहंदड़ घी इंसानी सिहत लाइ तमामु घणी नुक़सानकार आहे, जंहिंखे खाइण सां सहिको दम छाती जो इंफेक्शन गुर्दनि जी ख़राब थियण समेत ॿियूं मुख़्तलिफ़ केतिरियूं बीमारियूं थियनि थियूं। इंसाननि जी जानियुनि सां खेॾंदड़नि खे कंहिं बि सूरत में बख़्श न कंदासीं ऐं अहिड़ियूं कार्रवाई जारी रहंदी। जी सैफ फलपुर जी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।